मां ॻाल्हायां। सिंधी असांजी मादरी ॿोली बि आहे, असांजे लिहाज़ खां क़ौमी ॿोली बि आहे, हज़ारे साल पुराणी ॿोली आहे। इहा असांजी मिठड़ी सिंधी ॿोली, जंहिंमें कई किताब आहिनि। क़ुर शरीफ़ जो पहिरियों तर्जुमो हिन जे सिंधी ॿोली में थियो। वॾा वॾा रागी, वॾा ॻाइणा, सूफ़ी कलामनि जा ॻाईंदड़ हिन जे सिंधड़ी ॿोली में, मिठड़ी ॿोली में ॻाए विया, जिन पंहिंजो नालो कढियो। चोला फ़क़ीर, अलण फ़क़ीर, उस्ताद मंज़ूर, सरमद सिंधी, माई भागी, हाणे आबदा परवीन ऐं मीराणी आहे। खोड़ साथरा सिंधी माण्हू, गैर सिंधी माण्हू हिन ॿोली में ॻाए पाण मल्हाए। अफ़सोस आहे पाकिस्तान ठहण खां पोइ हिन सिंधी ॿोली ॾे एॾो ध्यानु न ॾिनो वियो ऐं उन ॿोलीअ खे पोइते करण जे लाइ हर मुमकिन कोशिशि कई वई। पूरो पाकिस्तान त छा, पर सिंध लेवल ते बि कोशिशि कई वई त सरकारी ॿोली सिंधी ॿोली न बणिजे। भुट्टो साहब शहीद जॾहिं सिंधी ॿोली खे सरकारी ॿोली करार ॾियण लाइ सिंध असेंबली मंझां बिल पास करायो त हिंदुस्तान खां आयल माण्हू, हालांकि हू ॿिए मुल्क खां आया हुआ, उन्हनि जो कहिड़ो वास्तो जो हिन धरतीअ जी सकाफ़त सां, तहज़ीब सां साड़ कनि, हसद कनि, या त हू उते मरी खपी वञनि हा, जान ॾियनि हा पंहिंजी धरती ते। जॾहिं हिते आया हिननि खे हीअ धरतीअ जी सकाफ़त अपनाइणी हुई, ॿोली अपनाइणी हुई। इहो हिकिड़ो जेको लिहाज़ आहे, इहा हिकिड़ी आला ज़रफ़ी आहे, पर हुननि जुलूस कढिया, माण्हू मारायूं, रोड ब्लॉक करायूं, जलाव घेराव कयूं, उर्दू का जनाज़ा ज़रा धूम से निकिरियो। अहिड़े नमूने सां हिन इहा पंहिंजी धरतीअ ते असांजी इहा सिंधी ॿोली बेगानी थी वई ऐं विरहनि खां वठी सभिनी रियासती दहशत गर्दनि जे ज़ुल्म ऐं सितम जो निशानो रही, हर हिक खे पोते कंदो आहे। जेकॾहिं पाकिस्तान टेलीविज़न ते रोज़ानो हिकिड़ो कलाकु 6 खां 7 वॻे ताईं ॾिनो वेंदो असांजी ही धरती, हिकिड़ो कलाकु ड्रामो, ऐं उहो बि जेकॾहिं को रांदि रूंद थिए, क़ौमी खेॾ थिए, या कंहिं सदर जी या कंहिं तकीर हुजे त उन्हनि खे ॿियो टाइम न मिलंदो। उन्हनि खे टाइम इहो मिलंदो हो इन सिंधी प्रोग्राम खे कैंसिल करे ऐं पंहिंजा उहे प्रोग्राम ॾेखारींदा, ऐं असां सिंधियुनि माण्हुनि जो मुंहुं नंढिड़ो थी वेंदो त सिंधी प्रोग्राम न हलंदो। नाटक सभा, नाटक रंग, हिकिड़ो 8 ॾींहं ते ड्रामो हलंदो हो, तव्हां वरी वेसाख थी, असांजी दिलि सुस्त। हीअ जेका माण्हू बग़ावत या ॿी शयुनि जा जेके इल्ज़ाम हणनि था, थोरो पाण खे ॾिठो अथऊं, पाण सोचियो अथऊं त हुननि वर्ताव कहिड़ो कयो आहे, बजाए हिन धरतीअ जे ॿोलियुनि खे वधाइण विझाइण ऐं उन खे तरक़ी वठाइण में कोशिशुनि करण जे बजाए उन खे हिसायो, दॿायो, माण्हुनि खे वियो ऐं चइबो त इहो तहसुब आहे, इहो पाकिस्तान सां दुश्मनी आहे। अरे हीउ को इंसाफ़ आहे। अमेरिका जहिड़ो मुल्क हो, अमेरिका में बि जेको आहे फर्स्ट लैंग्वेज पहिरीं ॿोली जेका आहे उतां जी स्पेनिश आहे, ऐं अवी जेकॾहिं उते वेंदा त उते जेको मथे लिखियलु आहे हर जेको आहे दफ़्तरनि ते या जेके साइन बोर्ड्स वग़ैरह आहिनि या कुझु मथो स्पेनिश में, हेठो अंग्रेज़ी में। ऐं हिते असां सां ज़ुल्म, असांजी ॿोली केतिरा ई हुकुमरान, ख़ुदि ऐं छो कंहिंजी परवाह करे नवाज़ शरीफ़ साहिबु जॾहिं हिते हुकुमरानी में आयो त उन इहा जेके मीलनि जा पथर हूंदा आहिनि, त हीअ ॻोठ हेतिरा किलोमीटर, शहर हेतिरा किलोमीटर परे आई, मीलनि जा पथर जेके रोडनि ते बि ॾिसंदा आहियो, उन्हनि खे बि सिंधीअ में मिटाए करे उर्दू में करे छॾी। तेसिताईं क़ौमी ॿोली, अड़े बाबा हर हिक जी पंहिंजी सकाफ़त आहे, पंहिंजो कल्चर आहे, पंहिंजी तहज़ीब आहे, पंहिंजी ॿोली आहे, ऐं ॿोलीअ जा पंहिंजा उचार आहिनि, असांजूं ज़ातियूं आहिनि। हा, असांजी ज़ातियूं आहिनि, कंहिंमें जेको आहे सो वॾहर ॾाल ॾिड़ल थो अचे, उनखे हिननि वॾहर लिखी छॾियो। हा, ॻोठ आहे जेका ज़ात आहे पबण, त उनखे हिननि जेको पबन करे छॾियो। हा, पिबण या उजण खे उजन करे छॾियो।
मुख़्तलिफ़ ज़ातियूं जेके आहिनि कंहिंमें जे आहे कंहिंमें ञे आहे कंहिंमें ञे आहे हा कंहिंमें लूणु आहे पोइ उन्हनि सां असांजे ज़ातियुनि सां ही माण्हू खेॾिया बाबा जेका असांखे अलाह साईं तहज़ीब ॾिनी आहे त उन खे वरी निर्वाह करण जे लाइ असांखे ॿोली बि ॿोली जा अखर बि ॾिनई उन्हनि खे त न माने न हीअ असां सां इहे ज़ुल्म कंदा रहिया हाणे जहिड़े नमूने सां पहिरियां तव्हां टू नेशन थियरी पेश कई त बाबा ठीकु आहे हिंदू बि आहिनि मुस्लिम बि आहिनि ऐं उहो फ़र्क़ु हुओ मुताबिक़ ही मुल्क ठहियो पर हिन मुल्क जे सूबनि जूं ॿोलियूं बि त मुख़्तलिफ़ आहिनि उन ॿोलियुनि सां बजाए दुश्मनी करण जे अव्हां उन्हनि ॿोलियुनि खे क़ुवत वठायो तरक़ी वठायो हा माण्हू ख़ुशि थियनि माण्हू चवनि यार हिन इहा मुल्क जी छटरी हेठां रही करे असां पंहिंजे वॾी हिकिड़ी तरक़ी कई आहे असांजी ॿोलीअ तरक़ी कई आहे ऐं असांजो जेको आहे सो शहरनि तरक़ी कई आहे हिते इहो हाल आहे उहे ॿाहिरि मुल्क जा माण्हू आयल की साईं जेको जंहिंजो डोमिसाइल कराची जो न कराची में नौकिरी न कयो अहिड़ो ज़ुल्म हेॾो कहर ईअं थींदो आहे यार इहा का फज़ीलत आहे शहर तव्हांजो आहे यार तव्हां ओॾो खणी आया उन मुल्क में तव्हां त ईअं ढढर यार गॾहनि जे मथां गॾह गाॾनि ते हा रेलनि में कटिजी आयो तव्हांजी शुक्रगुज़ारी त इहा हुअणु खपे त हिन धरती आहे पंहिंजी माउ जी ॿोलीअ खे सीने सां लॻायो इन में तव्हां अतीब बणिजो इन में तव्हां शाइर बणिजो आहे हदि करे छॾियो आहे पंहिंजी धरतीअ सां निमक हलाली करण में पाण मल्हायो आहे पर उनजी ॿोली सां दुश्मनी हारी अफ़सोस अच्छा हाणे हे आहे ॿियनि जो रवैयो सभिनी जो पर जस हुजे पहिरियों आउं सलाम करियां थो पियो साईं काज़ी साहिब खे जंहिं केटीएन कढी ऐं घटि में घटि इहो असांखो लही वियो हाणे वञी PTV में हलाइनि ड्रामा न हलाइनि सिंधी हलाइनि न हलाइनि असां हाणे अलाह वाई पोइ KTN पहिरियों चैनल हलियो 24 कलाक सिंधी में ख़बरूं हलनि हा उनखां पोइ हुनजे केतिरा ई प्रोग्राम हलनि ड्रामा हलनि राग रंग हले हा तबसरा हलनि ऐं ॿियूं रिपोर्टूं वग़ैरह पंहिंजे देश जूं ॻोठ जूं माण्हुनि जा ॾुख ॾाखड़ा सभु वेठा ॾिसूं हिकिड़े वॾी असांखे फ़र्क़ु अची वियो हिकिड़ी ॼाणे की यूनिवर्सिटी क़ाइमु कयईं त उन जे ज़रिए असांखे पढ़ाए रहियो आहे असां ॿार खे पढ़ाए रहिया आहियूं जवान खे पढ़ाए रहिया आहियूं औरतुनि खे पढ़ाए रहिया आहियूं पोइ हुनजे कॾहिं सिंध TV निकिती वरी अॻिते हलंदा आया वरी पोइ यानी धरती आहे आवाज़ आहे मेराण बि बहितरीनु चैनल आहे ईअं खुलिया ऐं कमु कनि था हाणे बि वधीक त कहिड़ी शइ जी कमी आहे जेकॾहिं वेबसाइट ते ॾिसूं था बाबा सिंधी सिखण लाइ या ॿिया के सिंधी सॉन्ग्स या ॿारनि जे लाइ जेके आहिनि कहाणियूं आखाणियूं त उहो हिंदुस्तानी सिंधियुनि जा उहे अपलोड थियल अचनि था पिया असांजे हितां जे पाकिस्तानी सिंधियुनि जा जेके आहिनि से हुन में अहिड़ी अपलोडिंग न आहे करोड़े अरबे रुपया त रुको मिलंदा हूंदा सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे बि अवां छा कमु कयो आहे यार अवां ॾेखारियो थो साईं एॾा किताब जेके ॿियनि ॿोलियुनि में आहिनि असांजा घणा तव्हां किताब चाढ़िया आहिनि जेकॾहिं खोलियूं था का वेबसाइट त इट इज़ अंडर कंस्ट्रक्शन एॾा साल थी विया अंडर कंस्ट्रक्शन सो असांखे पाण मल्हाइणु खपे असांखे बि जेको आहे सो सचाई करणु खपे ऐं ॿियो इहो त तव्हां ॾिसो त जेकॾहिं जर्मनी वञो त उहो जर्मन बि पंहिंजे हिन सीने ते ईअं रखणी चए थो त मां डुच मां ॻाल्हायां डुच ॿोली ग्रीक वारनि खे बि पढ़ंदे फ़ख़ुरु आहे ऐं जेको आहे अंग्रेज़ी ॿोली जिते किथे बि विया चवंदा आहिनि त बर्तानिया वारनि जो करे राज जो सिज न लहंदो त जिथे बि विया त हुते पंहिंजी जेको आहे असां अंग्रेज़ी ॿोली खे नाफ़िज़ कयूं सरकारी ॿोली थी वई ऐं उन खां सवाइ जेको ऑफिसर बणिजे हुनजे लाइ ज़रूरी करार थी वई चइनि दर्जन फाइनल खां पोइ त अंग्रेज़ी थी वई ऐं वॾो हिकिड़ो माहिर बणाए छॾियो अंग्रेज़ी में हुन वक़्तु अहिड़ो हुननि जा अहिड़ा किताब अहिड़ी तालीम वग़ैरह हुई त हाणे हर हिकु खे फ़ख़ुरु आहे पंहिंजी ॿोलीअ ते तव्हां ॾिसो ॿी ॿोलीअ वारा उर्दू आहे मसइलनि जेकॾहिं तव्हां 50 सिंधी वेठा हुजो हिकिड़ो जेकॾहिं ॿियो वेठो आहे न उहो चए थो यार मुंहिंजे सम्झ में न ईंदी आहे उर्दू में बात करो ऐं पूरा 50 जा 50 चुतिया शुरू थी वेंदा उन जी ॿोली में त हा हली तव्हां चओ न त नथी वञे सम्झ में त राति उथी वञे असां 49 जो त मज़ो खिरखिरो न करनि या वरी सिखी अचो यार धरतीअ सां का वफ़ा हूंदी आहे का निमक हलाली हूंदी आहे यार तव्हां ईअं यरमाल था करणु चाहियो ऐं ॼाणी वाणी सम्झो सभु कुझु था हर शइ सम्झनि था पिया मां यार हिकिड़े माण्हू खे बाबा अंग्रेज़ी अचे थी पई अरबी अचे थी पई फ्रांसी सिखी था पिया अचनि अलाए कहिड़ियूं ॿोलियूं हुजनि खे सभु अचनि थियूं पियूं सिंधी नथी अचे ही मज़ाक आहे यार
तमाशो आहे यार। हाणे इन जो हल छा आहे? हाणे असांजा सिंधी माण्हू बि जेको आहे उहे मैसेज वग़ैरह, बाबा जेकॾहिं तव्हां MERA मेरा लिखी सघो था, MUNH जो मोह जो छो था लिखो? तव्हां पंहिंजी जेको आहे ॿोली खे तरक़ी वठायो न, तव्हां मैसेज वग़ैरह करियो न, हिकिड़ो पंहिंजी ॿोलीअ में हिकिड़ो हिज़ु ईंदो आहे, हिकिड़ी चाशनी पैदा थींदी आहे, हिकिड़ो लुत्फ़ु थींदो आहे, या को कुदरत रखियो आहे, ईअं न आहे। तव्हां जेकॾहिं ॿिए मुल्क में किथे वञो, अव्हांजी ॿोली वारो माण्हू मिली वञे, अव्हां डुकी वञी भाॻो पाईंदो, अड़े यार सिंधी आहे, हल उर्दू खे वठो। जेकॾहिं तव्हां सिंधी माण्हू कोन्हे को उर्दू ॿोली ॻाल्हाइण वारो अहिड़े मुल्क में मिली वञेव जिते तव्हांखे ॿियो को पंहिंजी ॿोली वारो न हुयो, न चवंदो यार आओ यार पाकिस्तानी है यार, ज़ुबान तो समझते हैं, इनकी तो मैं ज़ुबान नहीं समझता। ॿोली जो हिकिड़ो असरु थींदो आहे त तव्हां उहो सिंधी में मैसेज करियो। ॿियो जेके तव्हांजा लीडर आहिनि, तव्हांजा हुकुमरान आहिनि, जिन खे तव्हां पाण वोट ॾिनो आहे, या जेके पंहिंजा माण्हू शहीद कराए उते पहुता आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु अचनि था पिया हिकिड़ा गलीज़ मैसेज था पिया अचनि, उहे माण्हू मोकिलनि था जेके माना सिंधी दुश्मन आहिनि, सिंधी दुश्मन आहिनि। तव्हां बग़ैर सोचे सम्झे जे ठक हुनखे फॉरवर्ड था करे छॾियो अॻिले ॿियनि ॾे। वेरी नॉनसेंस। छो था करे तव्हांखे अकुल न कमु, बल्कि हुन माण्हुनि खे तव्हां मैसेज बैक करे दो यार तूं ग़लति सिखियो आहे, उहा इहो छो असांजे जेको आहे लीडर असांजे रहनुमा जे मथां ग़लति ज़बान इस्तेमालु करायो आहे। जेकॾहिं तव्हां में एतिरी ज़रूरत न आहे त तव्हां हुनखे फॉरवर्ड त न करियो घटि में घटि। ऐं तव्हां मोस्टली पंहिंजा साइन बोर्ड हणो ॿाहिरि, तव्हां डॉक्टर आहियो, तव्हां उस्ताद आहियो, ट्यूशन सेंटरूं तव्हांजा कॉलेज आहिनि, तव्हांजा स्कूल प्राइवेट आहिनि, या कुझु तव्हांजा धंधा आहिनि, बिल्कुलु तव्हां ॿाहिरि बोर्ड हया आहिनि, सिंधी में हणो यार। हिकिड़े नंढड़े ॻोठ में ॾिसां थो वञा त उते बि जेकॾहिं को हिंदुस्तानी माण्हू आहे त उनजी बि उते पंहिंजी हुनजी ॿोली में बाबा हिते केरु आहे तुंहिंजी ॿोली पढ़ण वारो, पर छा आहे त हुनखे पंहिंजी ॿोली खे माना उजागर करिणो आहे, आम करिणो आहे। उते बि बाबा सम्झो या न सम्झो, नंढा हूंदा बाबा यहाँ रेडियो का कमु तसली बख़्श होता है, असां चवंदा आहियूं तसली बख़्श को नालो आहे, असां नाला ॿुधासीं न, हुसैन बख़्श, कादिर बख़्श, पीर बख़्श, तसली बख़्श नालो का ख़बर न पवंदी। ऐं मां अव्हांखे ॿुधायां, नंढा हूंदा हुआ हिंदुस्तान पाकिस्तान जी जंग लॻी जॾहिं 65 में, त भितियुनि ते लिखी वेंदा हुआ उहो बि ॿी ॿोली में त भारत को कुचल दो, वलाह गवाह कुचल असां सम्झंदा कोन आहियूं, कुचल असांजे लाइ छा आहे छा आहे। पर हो हुननि माण्हुनि अहिड़े नमूना भितियुनि ते लिखी करे, बोर्डुनि ते लिखी करे, पंफलेट जेको आहे विरहाए करे, असांखे ईअं कुटे सटे करे ज़ोरी उहा ॿोली पढ़ाए, फार्मनि में उनजी खे आणे करे, ऐं सिंधी स्कूलनि जी तालीम तबाह करे, उते कापी चीटिंग उरूज ते कराए, ना अहल उस्ताद पैदा कराए, वरी उनजे मुक़ाबले में वरी इंग्लिश मीडियम स्कूल आणण, वरी पोइ वरी आर्मी फलाणा पब्लिक स्कूल वग़ैरह, माण्हुनि जो रुझान उॾियनि थियो। हाणे साईं रड़ियूं आहिनि साईं उहे स्कूल सिंधी नथा पढ़ायो, छो पढ़ाईंदा? कोशिशि ई इहा आई त सिंधी कढी वञे, छो त पाकिस्तान जे चइनि सूबनि मां हिकिड़ो सूबो इहो हो जेको सिंधी ॿोली ते ज़ोर पियो सिंधी पियो पढ़े, ॿिया सभई न पिया पढ़नि। हिन में खसणी खसिजी शुक्र आहे, तव्हां ताड़ियूं वॼायो, होश पिया थो यार, वाह भलो कमु थी वियो। असां हाणे अंग्रेज़ी मीडियम त अंग्रेज़ी मीडियम में तव्हां सोचे सघंदा? इंसान पहिरियां पंहिंजे ज़हन में पंहिंजी मादरी ॿोली में सोचींदो आहे, लोकल ॿोली में सोचींदो आहे। ॾिठईं बबुर, ॾिठईं सिंगड़ी, हा जेका बि शइ ॾिठईं आम तरह सां हुनखे ॿुधल आहे, त उहा जेको आहे सो हुनजे में हुनजे अहसास ठहिया, हुनजा के जज़्बात ठहिया, हुन पंहिंजी ॿोलीअ में पोइ करे शाइरी पैदा, शाइरी ठाही, शाइरी कयईं। पर हाणे जेकॾहिं का शइ ॾिसे थो, हाणे त पहिरियां अंग्रेज़ीअ में हुनजो माना ॻोल्हे, जेसिताईं अंग्रेज़ी में डिक्शनरी में माना ॻोल्हींदो तेसीं ताईं हिन जा जज़्बात, उहे फीलिंग्स जेके आहिनि, अहसास आहिनि, उहे त मरी वेंदा। हाणे किथां शाइरी ईंदी? ॿोली शाइरी गॾु जेको आहे सो उन महिल माना इहे इल्का थींदा आहिनि। जॾहिं मां पंहिंजी ॿोलीअ में, मक़ामी ॿोलीअ में उहे माण्हू कंदा हुआ शाइरी, त उहे भला 5 दर्जा पढ़ियल, हिकु दर्जो बि न पढ़ियल। प्रधान शाह बेटा रहमतुल्लाह अलैह खे वठी आया उस्ताद वटि, उस्ताद पढ़ायो, बाबा अलिफ़ चई अलिफ़ खे बे चई बे पाण वटि रख, अलिफ़ मां पढ़ियो, ऐं चए थो त अखर पढ़ अल्फ जो, वर्क सभु विसार, अंदरि तूं उजाड़, पना पढ़ंदे केतिरा। पोइ याने सचल साईं पैदा थियो, शाह बेटा रहमतुल्लाह अलैह पैदा थियो, हा। ऐं उनखां सवाइ जेको आहे सो बेदिल बेकस जी शाइरी आहे, साईं पंहिंजो साईं चीज़ल शाह जी, रखियल शाह जी, याने मखदूम साहबनि जी केतिरनि सभिनी पंहिंजे माना ॿोलीअ में, मादरी ॿोली में पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। पंजाब में उन वक़्तु
जॾहिं ईअं स्कूल कॉलेज जा न हुयूं, बाबा बुल्ला शाह जो कलाम पूरी दुनिया पई पढ़े, बाबा फरीद जो कलाम, हा बाबा